पोइ इहा कढ़ाई जेका आहे सा इफ्तार में भी तव्हां ठाहे सघो था। अच्छा जी, ये अची विया असांजा टमाटा। टमाटनि खे थोरो स्पून जी मदद सां ई मैश कंदासीं। चिकन जो जेको रंग आहे उहो बि असांजो चेंज थियणु शुरू थी वियो आहे, उनखे बि उटलाईंदासीं पुटलाईंदासीं। चलो जी, थोड़ा टमाटा असांजा मैश था थियनि। तलो कुकिंग ऑयल में ठहे थी अॼु जी कढ़ाई। अच्छा, थोड़ा इन में शामिल था कयूं सावा मिर्च, इन में अची विया। ऐं थोड़ा जेके सावन धाणनि जूं जेके डंडियूं आहिनि उहे मां इन में ऐड कंदमि। टमाटनि खे सुठे तरीक़े सां अवल सॉफ्ट थियण जे लाइ रखी छॾियो। थोड़ा सॉफ्ट थी वेंदा त पोइ मैश बि तमामु ईज़ीली सुठे तरीक़े सां थी वेंदा। चिकन जी थोड़ी अच्छा, सावन धाणनि जूं डंडियूं स्पेशली तमामु ख़ुशबू हूंदी आहे इन्हनि डंडियुनि में। पत्ता लास्ट में ऐड कंदासीं ऐं जेके डंडियूं आहिनि उहे असां हींअर शामिल कंदासीं। ये भी चॉप करे मां इन में ऐड थी कयां ऐं गॾोगॾु शामिल कंदासीं हाणे हमदर्द जो कढ़ाई मसालो। हे अची वियो असांजो हमदर्द जो कढ़ाई मसालो, त इहो मां इन में ऐड थी कयां। पंहिंजे हिसाब सां शामिल कयो ऐं तमामु बैलेंस में इन्हनि जो मसालो आहे। ईअं न थींदो त लूणु तेज़ थी वेंदो या मिर्च तेज़ थी वेंदा। जेतिरी तव्हांजी ज़रूरत आहे एतिरो तव्हां इन में ऐड कयो। चलो, मां हिकिड़ो टेबल स्पून शामिल थी कयां। थोड़ो मिक्स कंदा हलंदासीं। जीअं असां हमदर्द जो कढ़ाई मिक्स इन में शामिल कयो अथसीं त हिकिड़ी ज़बरदस्त जेका कढ़ाई जी ख़ुशबू आहे उहा आई आहे। जॾहिं तव्हां पंहिंजे किचन में ठाहींदा त तव्हांखे बि इहा ई मज़ेदार ख़ुशबू अची वेंदी। थोरो लास्ट में इन में ऐड कंदासीं लीमे जी रस। हिकिड़ो चिमचो मां इन में ॿियो बि विझंदमि। हमदर्द जे स्पाइस मिक्स सां तैयार थिए थी अॼु जी कढ़ाई। चलो जी, तलो कुकिंग ऑयल मां इन में ऐड कयो आहे। हमदर्द जो स्पाइस मिक्स शामिल कयो अथसीं। 4 अदद टमाटा, 3 खां 4 असांजा हुया सावा मिर्च। इन खां अलावा थूम 1 टेबल स्पून, अदरक जूलियन में कटे करे उहा असां इन में शामिल कई अथसीं ऐं थोड़ा सावन धाणनि जा जेके डंडियूं आहिनि उहे असां इन में ऐड कयूंसीं। जीअं ख़ुशबूदार तैयार थी वञे। ऐं हमदर्द जो कढ़ाई मसालो तमामु ख़ुशबूदार, तमामु ज़बरदस्त। थोड़ी देर जे लाइ इनखे कवर था कयूं। रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं अॼोकी ट्रांसमिशन तमामु ज़बरदस्त आहे ऐं किचन जे सेगमेंट खे स्पॉन्सर कयो आहे तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारनि। इन सां गॾोगॾु रूह अफ़ज़ा वारा आहिनि। हमदर्द जो रूह अफ़ज़ा, हमदर्द जा ज़बरदस्त स्पाइस मिक्स आहिनि जंहिंमें असां मोस्टली इस्तेमालु कंदा आहियूं इन्हनि जो चाट जो मसालो ऐं अॼु असां इन्हनि जो कढ़ाई मसालो यूज़ कयोसीं। तमामु ज़बरदस्त ख़ुशबूदार आहे।
MSG फ्री आहिनि, तमामु हेल्दी इहे मसाला आहिनि, इन्हनि जा तमामु ज़बरदस्त आहिनि। इहे तव्हां इस्तेमालु करे सघो था। तव्हांजो खाधो तयारु थी वेंदो मिंटनि में। मेज़बान प्रीमियर डस्ट असांजी चांहि ऐं पंहिंजे प्रीमियम क्वालिटी जे करे सिंध जी नंबर 1 चांहि इनखे चयो वेंदो आहे। ज़बरदस्त चांहि आहे। इफ़्तार खां पोइ ते जॾहिं चांहि पीअंदा आहियूं त पोइ मज़ो ई अची वेंदो आहे। ऐं हाणे थोरा जेके सावा धाणा आहिनि इन्हनि जी बि मां कटिंग थी कयां। लाइफ बॉय शैम्पू वारनि असां सां ताउन कयो आहे असांजे इन किचन जे सेगमेंट में। अॼु असां तयारु कयूं था चिकन कढ़ाई, जंहिंजो जेकॾहिं मां रीकैप तव्हांखे ॾींदी हलां। तमामु ईज़ी ऐं आसान। अवल तव्हां थोरी थूम ऐड कयो तलो कुकिंग ऑयल में। थूम जी ज़रा ख़ुशबू अचणु शुरू थी वञे त पोइ हुन में टमाटा शामिलु कयो ऐं टमाटनि खे ॻारियो। उन खां बाद में हुन में ऐड कंदासीं चिकन। ऐं चिकन जो जीअं रंग थोरो चेंज थी वञे त पोइ तव्हां हुन में ऐड कंदव हमदर्द जा स्पाइस मिक्स में असां अॼु कढ़ाई जो मसालो हिन में शामिलु कयो अथसीं। थोरो सावा मिर्च ऐड कयासीं, थोरी शामिलु कईसीं अदरक ऐं तमामु शयूं ऐड करे हिनखे ॻरण जे लाइ बि रखंदासीं, भुञंदा बि वेंदासीं। ऐं लास्ट में अगेन थोरी लीमे जी हिन में वेंदी रस। उन सां गॾोगॾु थोरी अदरक ऐं अदरक सां गॾु थोरा हिन में ऐड कंदासीं सावा धाणा। सुठे तरीक़े सां हिनखे तलो कुकिंग ऑयल में असां तयारु कई अथसीं अॼु जी कढ़ाई। ख़ुशबू तमामु ज़बरदस्त थी अचे। तमामु बहितरीनु हमदर्द वारनि जो मसालो आहे। तलो कुकिंग ऑयल में ठाहियूं था, जंहिंजो चवणु आहे त पोयनि 70 सालनि खां वठी जेके असांजूं माइर आहिनि उन्हनि जो एतमाद आहे तलो कुकिंग ऑयल ते। अच्छा जी, चिकन कढ़ाई असांजी ऑलमोस्ट रेडी थी वई आहे। ॿुधाईंदा हलूं तव्हांखे ॿीहर त असां सां अॼु ताउन कयो आहे टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट, इन सां गॾु तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारनि ऐं इन सां गॾु गॾु हमदर्द स्पाइस मिक्स वारा आहिनि। हमदर्द जो असांजो रूह अफ़ज़ा आहे जंहिं असां ताउन कयो आहे। ऐं इन सां गॾोगॾु जेकॾहिं क्विक रीकैप मां तव्हांखे ॾींदी हलां अॼु जी कढ़ाई जो, त उहो कुझु ईअं आहे त तव्हां सभिनीनि खां अवल ऐड कंदव ऑयल सां गॾु उन में शामिलु कंदासीं टमाटा ऐं ऐड कंदासीं उन में थूम। जीअं ई थोरी सॉफ्ट थी वञनि टमाटा, चिकन उन में शामिलु कयो। चिकन ऐड करण खां बाद में उनखे थोरो पचायो तलो कुकिंग ऑयल में। जॾहिं हुन जो रंग थोरो चेंज थी वञे पोइ तव्हां हुन में ऐड कंदव हमदर्द जो स्पाइस मिक्स। असां हुन में ऐड कयो अथसीं कढ़ाई जो मसालो। अच्छा, बाहि मां हिन जी बंदि थी कयां। कढ़ाई जो मसालो ऐड कयो ऐं पाणी जी एसि ज़रूरत न आहे। टमाटनि जो पंहिंजो पाणी हूंदो। सुठे तरीक़े सां तव्हांजी जेका चिकन आहे उहा ॻरी वेंदी। ऐं उन खां बाद में लास्ट में बि उन में लीमे जी रस, थोरा सावा धाणा, थोरा सावा मिर्च, थोरी अदरक ऐं लीमो वग़ैरह ऐड करे उनखे डन कयो।